फसिया मूंखे तुंहिंजी पूरी रिपोर्ट घुर्जे। तू छा कंदी आई, कैसा वेंदी आई, कैसा वहंदी आई, कैसा ॻाल्हाईंदी आई, सब कुछ। इहो तहां न पर लगे तो मामा पई ॻाल्हाए। फसिया छो आयो हिते? जेको भी कुछ थियो मूंखे हुनजो ॾाढो अफ़सोस आहे। अफ़सोस? अफ़सोस या डप? डप छाजो? डप त तू किथे पकड़जी न पवी। छा मतलब आहे तुंहिंजो? चवण छा थी चाहीं? मुझी भेड़ जी हालत जो जिम्मेदार तू आई वसीम। तू केड़ो छा चयो? हां बुधा मुके उनके तो एड़ो छा चयो जो हिन कदम खण ते मजबूर थी वे। केड़ी मजबूरी? मुके कुछ समझ में न पियो अचे। छा तोखे नजर न पियो अचे? उन खुदकुशी करण जी कोशिश कई आहे जिनो जिम्मेदार सिर्फ तू आई। बिल्कुल खबर ना है। मुझे यकीन कर फसिया, मुझे तो उनसा का गाल ही ना थी। तो वो नहीं ये छो गयो? मुझे खबर ना है। हाँ तो सा मिली सिधो पांजे घर ले वियोस। तुझी पुलिस सा का गाल थी आजा। पुलिस? तो छा कोई उनजी जान? ओह माय गॉड। फसिया तू पुलिस के कुछ बुधायो तो ना है मुझे बारे में? तुझे बारे में छा? यही तो मां तो सा मिलन आयो उस कल रात तुझे घर। न कैसा भी गाल कोन थी मुझे इन बारे में। फसिया असांजी कल जी मुलाकात के बारे में तू कंहिंखे कुछ भी ना चवंदी। तू समझी पई ना मां छा पे चवां? पर छो वसीम? एक्चुअली पुलिस इन्वेस्टिगेशन पे करे। उन्होंने मुखा पूछो तो मां कल रात किथे हुस तो मु बुधायो तो मु पांजे घर में हुस। तो उन्हनि सां कूड़ ॻाल्हायो? भाई तुम्हारे यूं भी एक्सपेक्ट करी त मां भी उन्हनि सां कूड़ ॻाल्हाए। वसीम तो के अंदाजो ना है मैंने केड़ी इज्जत मां भी गुजरा। मुके तो नी शिकल ना ॾिसणी हसी। हलियो हने ता। फसिया मुझे गाल तो ॿुध। मुखे कुछ भी समझ में न पियो अचे मां छा चवां। मु घबराए जी कूड़ ॻाल्हायो। तू ही मुखे ॿुधाए मां छा चवां उन्हनि खे? इहो ॿुधाया त मां तोसां मिलण आयो हुअसि रात जो। उन्हनि मथे में पटाला वने ता वसीम बोलो बन। पयो वधा जो फासला दिलियो थियो जुदा रास्ता थिया जुदा दूरियो वयो वधा जो फासला दिलियो थियो जुदा रास्ता थिया जुदा खता हुई। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।